बिच्छा इलेक्शन में सूबो मानींदड़ सूबाई तक PS 56 हाला बिच्छा पीपल्स पार्टी नामज़द मखदूम महबूब ज़मा बिच्छा दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ाद चाद चाड़े मुल्क की खुशहाली ला दुआ पिण घुरी। जंहिं बाद भिटाई जो राग ॿुधो जॾहिं त सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद अहसन अब्बास शाह लतीफ़ी, सैयद जमाल शाह लतीफ़ी, फैज़ अब्बास मल्हा, मोहम्मद यूनुस सुमरो ऐं ॿिया मौजूद हुआ। गदा लतीफ़ी जी रिहाइशगाह कैसर नाज़ में मखदूम महबूब ज़मा के सिंध जी सकाफ़त लुंगियूं अजरकियूं ओढ़ाई वयूं। शानदार गुलन जी वर्खा सां आचियां कई वई। इन मौक़े ते मखदूम महबूब ज़मा चयो त गदा शाह अज़ीम शख़्सियत आहे, यारवेस प्यारो माण्हू आहे, वॾी दिल वारो आहे। रब पाक सताईं शाद आबाद रखे। इलेक्शन में संदसि वॾियूं महिनतूं रहियूं आहिनि। कामयाबी संदसि कामयाबी आहे, असांजी कामयाबी ऐं हुनजी कामयाबी आहे। सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त मखदूम महबूब ज़मा हिकु सचो नौजवान लीडर आहे। असां जंहिंसां बि गॾु आहियूं सचा थी बीठा हूंदा आहियूं, मुनाफ़िक़त न कई आहे, न ई कंदासीं। मखदूम ख़ानदान सां मोहबत प्रीत जो रिश्तो नातो आहे जेको क़ाइम ऐं दाइम रहंदो। हुन चयो त आउं बिच्छा जे तमामु शहरनि पंहिंजे वोटरनि दोस्तनि भाइरनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन इलेक्शन में असांजो साथ ॾिनो। इंशाअल्लाह उन्हनि जी ख़िदमत में पूरो लहंदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।